हाणे रुकंदासीं टंडोजाम जो टूल इंतज़ामिया पारां पुलिस घुराए वधायल टूल टैक्स जी ओगाड़ी शुरू कई वई आहे। बिल्कुल नाज़रीन, टूल इंतज़ामिया अदालत तरफ़ां छूट ॾिनल मक़ामी माण्हुनि खां टैक्स ओगाइण लॻी आहे, जॾहिं त ॾेथा स्टाफ वटि क़ाइमु टूल ते सवे मछरियल माण्हुनि पारां धरणो हंयो वियो आहे। गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वियूं आहिनि, मरीज़नि खे खणी वेंदड़ एम्बुलेंस बि फाथल आहिनि। अपडेट कयूं पिया टंडोजाम मां टूल इंतज़ामिया पारां पुलिस घुराए वधायल टूल टैक्स जी ओगाड़ी शुरू कई वई आहे। टूल इंतज़ामिया अदालत तरफ़ां छूट ॾिनल मक़ामी माण्हुनि खां टैक्स ओगाइण लॻी आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं टंडोजाम मां अज़हर लोची खां। अज़हर, छा तफ़सील आहिनि? जी बिशारत थी हैदराबाद मित्रकास रोड ते कायम टूल इंतजामिया पुलिस की वही नफ़री जो है घुराए वी है। टंडोजाम में जो टूल इंतजामिया पारा मुबैना तौर पर टैक्स वाधू करण रक्शे ते टैक्स लागू करण खिलाफ रक्शे इंतजामिया पारा जो है रक्षा ड्राइवर पारा टूल टैक्स वटि भरणो है। जो टूल जा काउंटर बंद कर जैसे टूल इंतजामिया सुप्रीम कोर्ट तरफा छूट ॾिनल मक़ामी माण्हुनि खां जेको आहे पुलिस के ज़ोर से टैक्स उगाड़े रही है। तव्हांखे ॿुधायां त 3 DSPs समेत ज़िले जूं दर्जन खां वधीक पुलिस मोबाइल टूल वटि मौजूद आहिनि। ॾेठा स्टाफ वटि क़ाइमु टूल प्लाज़ा ते सर्वे माण्हू मछरल जेके धरणो हंयो आहे, गाॾी जूं कतारूं लॻियूं आहिनि, मरीज़ खे जेके खणी ईंदड़ एम्बुलेंसूं आहिनि उहे बि फासी पियूं आहिनि। जॾहिं त तव्हांखे ॿुधायां त सुप्रीम कोर्ट वाज़े तौर फ़ैसिलो ॾिनो हुयो त मक़ामी माण्हुनि खां रुपयो बि टूल पे टैक्स वसूल न कयो वेंदो, पर टूल इंतजामिया पारां रक्षा ड्राइवर खां जेको आहे 45 रुपया वसूल किया है। टूल इंतजामिया सुप्रीम कोर्ट के हुकुम की लताड़ कर रही है। कुछ बासर सियासी धुरियूं टोल इंतजामिया की पुटभराई कर रहे हैं। पीपल्स पार्टी ज़िले इंतजामिया के चेयरमैन मीर शेर मोहम्मद जो चवण है तो ही जो है वो गलत अमल है। फौरी तौर पर नोटिस वठी टूल टैक्स इंतजामिया खिलाफ कार्रवाई की वही। जी मेहरबानी जी अज़हर अपडेट करण लाइ।